टीवी नेटवर्क पर ऐलानियल 3 दिसंबर सकाफत डे जे हवाले सां बियर रोड में सकाफ़ी रैली कढी वई आहे। हिकिड़ो तमामु ख़ुशीअ जो ॾियारो आहे सिंध वासियुनि जे लाइ। सिंध में सिंध धरतीअ ते जेके सिंध जो खाइनि था, जेके बि क़ौमूं ज़ातियूं सिंध में रहनि थियूं, उहे सभु सिंधी आहिनि। ऐं ख़ुशी जो ॾींहुं आहे सभिनी क़ौमुनि जे लाइ जेके बि सिंध में रहनि थियूं उन्हनि क़ौमुनि जे लाइ। उहो ईअं न आहे सिंधी जेका बि क़ौम रहे थी सभिनि जे लाइ अॼु ख़ुशी जो ॾींहुं आहे। इहा सिंधियुनि जी मिल्कियत आहे। वफ़ा खे कब्ज़ो थी करे इहो असांखे नामंज़ूर आहे। सिंधियुनि जी ज़मीनूं आहिनि, सिंधियुनि जूं आहिनि। इहो ॿेट असांजो आहे ऐं असांजो रहंदो। सिंध जा ॿेट धारनि जे हवाले कया अथव उहे सिंध धरती जो वरसो आहिनि ऐं हिन सकाफ़त जे मौक़े ते असां हिन सिंध टीवी जे तस्वर सां ॿुधाइणु चाहियूं था त सिंध जे दंगनि ऐं नंगनि जी हिफ़ाज़त करणु ॼाणूं था। सकाफ़त असांजो वरसो आहे ऐं सकाफ़त खे भरपूर नमूने सां असां जेको आहे मल्हायूं। तव्हां रैली में मौजूदु माण्हुनि जी ॻाल्हियूं ॿुधूं जिन जो चवणो था अॼोको ॾींहुं असां ईद जे अमल ईंदा आहियूं।